दानिश कुशका के ब्रेकिंग न्यूज़ दी दारूं तो दादू जी मॉडल कोर्ट जे जज काज़ी शाह मोहम्मद अज़हर जी अदालत कतल ॾोह साबित थियण ते चइनि जवाबदारनि खे उमिरि क़ैद ऐं हिकु लख रुपया ॾंड जो फ़ैसिलो ॿुधायो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आया ताईं पहुचायूं पिया त दादू जी मॉडल कोर्ट कतल ॾोह साबित थियण ते चइनि जवाबदारनि खे उमिरि क़ैद ऐं हिकु लख रुपया ॾंड जो फ़ैसिलो ॿुधायो आहे। पुराणे खूनी तकरार तां जेको आहे नौजवान क़तल थियो जंहिंजो क़तल केस रुकन थाणे ते दाख़िल कयो वियो जेको केस दादू जी अदालत में हलंदड़ हुयो। अदालत पारां जो केस जो फ़ैसिलो ॿुधायो आहे। चइनि जवाबदारनि खे अदालत उमिरि क़ैद जी सज़ा ऐं हिकु लख रुपया ॾंड जो फ़ैसिलो ॿुधायो आहे। इन हवाले सां असां लाइन ते मौजूदु आहे असांजो रिपोर्टर न्याज़ चांडियो, हुन खां मालूम कंदासीं त उन वटि कहिड़ा तफ़सील आहिनि। जी न्याज़ आगाह कयो, छा तफ़सील आहिनि अव्हां वटि अदालत पारां चइनि जवाबदारनि खे क़तल ॾोह में सज़ा ॿुधाई वई आहे? जी बिल्कुलु दानिश, दादू जी मॉडल कोर्ट काज़ी शाह मोहम्मद अज़हर जी अदालत क़तल ॾोह साबित थियण ते चइनि जवाबदारनि जाफ़र चांडियो, इस्माइल चांडियो, अमीर चांडियो, मीर हज़ार चांडियो खे उमिरि क़ैद ऐं हिकु लख रुपया ॾंड जी सज़ा जा हुकुम जारी कया आहिनि। यादि रहे त हिकु साल अॻु रुस्तम चांडियो क़तल थियो हो। नौजवान रुस्तम चांडियो खे क़तल कयो वियो हो जवाबदारनि पारां। इहो पुराणो खूनी तकरार हिननि जो हलंदड़ हो। PS रुकन थाणे जी हद में इहो केस दाख़िल थियल हो जेको गुज़िरियल हिकु साल खां वठी दादू जी अदालत में इहो केस हलंदड़ हुयो ऐं अॼु अदालत पारां चइनि जवाबदारनि खे सज़ा जा हुकुम जारी कया आहिनि। जी ब्रेकिंग न्यूज़ ताईं पहुचाईसीं त दादू जी मॉडल कोर्ट जी अदालत काज़ी शाह मोहम्मद अज़हर जी अदालत पारां क़तल ॾोह साबित थियण ते चइनि जवाबदारनि खे उमिरि क़ैद सज़ा ऐं हिकु लख रुपया ॾंड जो फ़ैसिलो ॿुधायो आहे।